रावलपिंडी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पाक फ़ौज तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान जी तकरारी बयान ते सख़्त कावड़ ऐं ॾुख जो इज़हार कयो आहे। ISPR मूजिब फैसलाबाद में थींदड़ जलसे दौरान तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान तरफ़ां पाक फ़ौज जे सीनियर क़यादत जे बारे में तौहीन जोगे ऐं इंतहाई गैर ज़रूरी बयान ते पाक आर्मी में सख़्त ॾुख ऐं कावड़ छायल आहे। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो त हिकिड़े वक़्त में पाक फ़ौज जे सीनियर क़यादत खे तकरारी बयान जी कोशिश इंतहाई अफ़सोसनाक आहे, जॾहिं त पाक फ़ौज जा जवान क़ौम जी सिक्योरिटी ऐं हिफ़ाज़त जे लाइ रोज़ानो जाननि जा नज़राना पेश करे रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में पाक फ़ौज खे तकरार बनाइण अफ़सोसनाक आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।